हाणे खे अपडेट कयूं पिया दादू मां मंसूर चांडियो जी रिपोर्ट मुताबिक़ त जोई तालुके जे ॻोठ बखर जमाली जा माण्हू बुख बदहाली ऐं गुरबत जो शिकार आहिनि। हिन ॻोठ में खे केतिरा ई अहिड़ा ॿार हामला औरतूं मिलंदियूं जेके मेल न्यूट्रिशन जा शिकार आहिनि। टीबी जा केतिरा ई मरीज़ आहिनि। ताज़ो हिन ॻोठ में मलेरिया वबाई सूरत इख्तियार कई। कमज़ोर माण्हुनि खे किराए विधो। सिहत खाते खे बर वक़्तु इतला ॾिनो वियो पर सिफारशी नालो सिहत खाते दादू जे DHO ऐं ॿियनि ऑफिसरनि इन मसले तरफ़ ध्यान न ॾिनो, जंहिंजे नतीजे में 27 इंसानी जानियूं ज़ाया थी वियूं, जंहिंजा ज़िम्मेवार असांजा चूंडियल नुमाइंदा सरदार सिहत खातो दादू ऐं ॿिया ऑफिसर आहिनि। उन्हनि खिलाफ़ केस दाख़िल कया वञनि। उन्हनि जी लापरवाही नाली सबबु एतिरियूं फौतगियूं थियूं आहिनि। हिन वक़्तु बि ॻोठ खतरे खां ख़ाली न आहे। केतिरा ई ॻोठाणा ज़िंदगी मौत जी जंग विड़ी रहिया आहिनि पर सिहत खातो दादू पंहिंजे बाला ऑफिसरनि जे प्रेशर खे घटाइण लाइ हिकु अदद कैंप क़ाइमु करे टाक मंझंदि जो मच्छर मार स्प्रे कराए खाना पूरी ज़रूरी कई पर उन सां ॻोठाणनि खे फ़ाइदो न मिलियो। जेकॾहिं बाक़ी ॻोठाणनि जूं ज़िंदगियूं बचाइणियूं आहिनि या हमदर्दी आहे त ॻोठ जे घर घर खे मच्छर मार स्प्रे कराए वञे। मच्छर मार स्प्रे जे लाइ 15 खां 20 टीमूं जोड़ियूं वञनि। UC सेक्रेटरी खे ॻोठ जी सफ़ाई सुथराई जे लाइ उपा वरिता वञनि। 1 महीने जे लाइ अस्पताल क़ाइमु करे 24 कलाक सर्विस मुहैया कई वञे, जंहिंमें एम्बुलेंस लेबॉर्ट्री समेत सिहत जूं समूरियूं सहूलियतूं मौजूदु हुजनि। फलाही इदारनि खे हिन ॻोठ जे ग़रीब माण्हुनि जी सर्वे कराए बरसाति मुतासिर खुलियल आसमान हेठि ज़िंदगी गुज़ारींदड़ ॻोठाणनि खे राशन ऐं रहाइश जे लाइ घर ठाराए ॾिना वञे। जेसीं ताईं अमली कमु न थींदो तेसीं ताईं मौत जे वाक़ियात में कमी न ईंदी।